मेहरान टीवी न्यूज़ में भलीकार मां मुबशर सोलंकी सबका पेरी एक नजर हेडलाइन थे। सेनेट नेब तरमीमी बिल 2026 मंजूर करे वरतो। अपोजिशन जो एहतजाज। सेनेटर अब्दुल कादिर पारां पेश कयल तरमीमी बिल जी अपोजिशन पारां मुखालिफत। बिल जूं कापियूं फाड़ी वयूं। मुखालिफ जे एहतजाज ऐं गोड़ बावजूद तरमीमी बिल अक्सरियत राय सां मंजूर। सेनेटर अली ज़फर चयो आहे त कानून साज़ी ईअं नाहे थींदी, कानून खे बिलडोज़ कयो वियो। हुकूमत जेको कुझु करे रही आहे उहो उन जे फ़ाइदे में नाहे। नेब कानून में तरमीम पीटीआई बानी लाइ कई पई वञे। ईरान पारां विच ओभर में अमरीका ऐं इसराइली अॾनि खे निशानो बणाइण ऐं हमला तेज़ करण जो ऐलान। पासदाराने इनकलाब जो चवणु आहे त अमेरिका ऐं इसराइल ख़िलाफ़ ड्रोन ऐं मिसाइलनि सां हमला तेज़ कया विया आहिनि। जल्द दुश्मन भॼण ते मजबूर थी वेंदो। हरम्स मां हिकु फोड़ो बि तेल जो गुज़रण न ॾिनो वेंदो। अमरीकी अॾनि ते हमला करे $2 अरब खां वधीक नुक़सान ॾिनो आहे। रूस पारां यूरोप खे गैस फ़राहमी बंदि करण ते ग़ौर। रूसी सदर पुतिन चयो आहे त ईरान जंग सबबि तवानाई जी क़ीमतुनि में वाध खां पोइ रूस यूरोप खे गैस जी फ़राहमी बंदि करण ते ग़ौर करणु शुरू करे ॾिनो आहे। रूस मूजिबि अमेरिका ऐं इसराइल ईरान ते बेरहम बमबारी करे रहिया आहिनि, जंहिंमें आम शहरी निशानो बणिजी रहिया आहिनि। हाणे उहो सिलसिलो बंदि थियणु घुर्जे। चीन पारां टियाकड़ी लाइ विच ओभर में पंहिंजो ख़ासि नुमाइंदो मोकिलण जो ऐलान। चीनी परॾेही वज़ीर वांग यी जो सऊदी अरब ऐं इमारती परॾेही वज़ीरनि सां टेलीफोन ते राब्तो। चीनी परॾेही वज़ीर चयो आहे त तकरारनि में आम माण्हुनि जे तहफ़ुज़ जे हद खे पार न करणु घुर्जे ऐं न ई तवानाई ऐं शहरनि ते हमलो कयो वञे। 1000 इराकी कुर्दनि पारां ईरान ख़िलाफ़ ज़मीनी हमला शुरू। हज़ारें कुर्द सरहद पार करे ईरानी इलाइक़नि में दाख़िल। न्यूयॉर्क टाइम्स जो चवणु आहे त अमरीकी CIA कुर्दनि खे हथियार फ़राहम कया आहिनि। ईरानी न्यूज़ एजेंसी कुर्द विड़ाकनि जे ईरान जे सरहदी सूबनि में दाख़िल थियण जी ख़बरुनि जी तरदीद करे छॾी आहे। सिंध हुकूमत पारां मंसूबनि जो कमु वक़्त ते मुकमल न कंदड़ बिल्डर्स ख़िलाफ़ कार्रवाई जो ऐलान। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी खां तामीराती कम वक़्त ते मुकमल न कंदड़ मंसूबनि जा तफ़सील तलब करे वरिता। नासिर हुसैन शाह चयो आहे त शिकायतूं मिली रहियूं आहिनि त गैर ज़रूरी तौर मंसूबनि में देर करे शहरनि खे मुश्किल ऐं माली नुक़सान में विधो पियो वञे। जिन मंसूबनि जो तामीराती कम मुक़रर वक़्त ते मुकमल नाहे थियो, उन्हनि बिल्डरनि जो लाइसेंस मुअत्तल करे डीलिस्ट कयो वञे। सकरन में नौजवान गैर शादीशुदा नारी घुटा ॾेई क़त्ल। शहर जी मेहरान कॉलोनी में 17 वरनि जी कोमल वलद इमदाद अली जमाली पुरशाह नमूने घुटा ॾेई क़त्ल। वासन पारां नारी के संदसि मारोटन अली शेर जमाली, दिलमुराद अली रज़ा ऐं जावेद जमाली ते क़त्ल जो इल्ज़ाम। पुलिस जो चवणु आहे त नारी खे घुटा ॾेई क़त्ल कयो वियो आहे। वाक़िए जी वधीक जांच जारी आहे।